अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया हो HR JDO न्यूज़ ऐं अवां वज़ीर उंडड़ ख़बर शामिल कयूं था। यूसुफ रिंदजी ज़िला शहीद बेनज़ीराबाद जे सदर सैयद अनवर शाह ऐं GM शाह तरफ़ां नवाब अली मदनी मरहबा आलमी सैयद कन्वेंशन सिंध जो इजला सैयद शहाबुद्दीन शाह जे सदारत में थियो, जंहिंमें पूरे सिंध जे सैयदन सैयद जानी शाह, अॻूणी MPA सैयद फसीह शाह, सैयद शाहिन अली शाह, सैयद शहनशाह, सैयद आसिफ शाह, सैयद गुलाम शाह समेत मुख़्तलिफ़ शहरनि मां सैयदन वॾे अंग में शिरकत कई। कन्वेंशन खे ख़िताब कंदे ॼाणे अॻुवाणनि चयो त कन्वेंशन सॾाइण जो मक़सदु सैयदनि खे मुतहिद करणु आहे। जेके सैयद ग़रीब मिसकीन आहिनि उन्हनि जी हिन एसोसिएशन तरफ़ां मदद कई वेंदी। उन सिलसिले में ज़िला शहीद बेनज़ीराबाद जे मुख़्तलिफ़ शहरनि ऐं इलाइक़नि में रिहाइश पज़ीर सैयदनि जी सर्वे कई वेंदी ऐं जेके सैयद ग़रीब आहिनि उन्हनि जी वार करे किन आला तइलीम ॼाण जो बंदोबस्तु करण लाइ हिकमत अमली जोड़ी वेंदी। HR JDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।